ॾह वठ नशो न कजांइ पर सिधो थियल 10 ॾिना अथई चए थो नशो न कजांइ न न जहाज़ वठी थो हलायां हुन 10 रुपए जो 10 रुपया त ॾियो था पोइ वरी पीमा वारा हक़ था जताइनि यार बादशाह माण्हू माए बन भरियो सूरनि मंझि सड़ियो ज़माने जी नज़रुनि में बिल्कुलु चरियो ए बन भरियो अॻे रुगो पीअंदो हाणे खपाईंदो बि आहियां केरु खपाईंदो आहे साईं बाबा कल्ह मुड़े हिकिड़े दोस्त खे पुड़ी ईअं संगत में ॾिनीसीं तो पियो चए त पंधु परे हाणे केरु वञे सो इहो सोशल वर्क कयोसीं खपाइण थोरो ई हुयो गिव द रेस्पेक्ट टेक द रेस्पेक्ट वाह पुट सोशल वर्कर वाह पुड़ी खपाइण बि जुर्म आहे बाबा साईं जान की अमान पाऊं तो अर्ज़ु करूं हा चओ असां त मिड़ई पुड़ी हिकु ॿिए खे संगत में ॾींदा आहियूं तव्हां त दुकान हलाईंदा आहियो वॾा माना त असांखे ज़लील करण जो प्रोग्राम ठाहे वेठो आहीं मां न ठाहियो आहे साईं प्रोग्राम मथां ठहियो आहे असां त वसीला थिया आहियूं बसि हीरोइन पी हिन उमिरि में ही हाल अथई पीरी में कहिड़ा हाल थींदई जवानीअ में ई न बचंदासीं त कुराड़ा आङूं टेॾा थींदासीं साहिब बाबा पंहिंजा प्रकार सिधा कर बा मवाली हे जेको आहे न खुटके में सिधो थी वेंदे तूं हाणे न न साईं कुटु को हाणे हरू भरू छो ॾींदो बाबा साईं असां पंहिंजे घर वेंदा आहियूं चोरी थोरी कई माना पुलिस जो हाणे को दबदबो ई न आहे जो हीरोनी असां सां ईअं बहस करे थो ॻाल्हाए न न वॾा बहस छाजो आहे साईं साईं बहस छाजो आहे बाबा तव्हां छाजो बहस आहे यार कल्ह थाणे तां मोटी आयो आहियां थाणे त कहिड़े केस में साईं हाणे इहो वरी ॿुधाईंदोमांव त पाण ई तव्हां अचरज में पइजी ईंदो कल्ह कंहिं अमरा जी उते घड़ी चोरी थी वई आहे थाणे जे ॿाहिरां ओ जवान जो पुटु वियो आहे थाणे ते NC कटाई अथई जमादार चयो आहे त जेको बि ॿार घुमे थो गुज़रे थो हुनखे पकिड़े आहे ख़बर थी पाण खे असां जहिड़ो माण्हू रुगो पुलिस खे हथु अचे केॾो बि शराब हुजे थाणे में वठी ईंदो 10-12 माण्हू थाणे में उन्हनि बंदि कया आहिनि कुटुको असांखे ॾिनो वियो थोरी देरि खां पोइ उहो हमरा आयो उन चयो साईं माफ़ु कजो मां वज़ू पियो कयां घड़ी खीसे में रखी हुयमि इन जे करे मूंखां विसरी वई मां सम्झो चोरी थी आहे सो हाणे लधी आहे घड़ी NC वापसि कयो घड़ी लभिजी वई जमादार तो जो हलड़े तो रखाए न पादर हेॾे 4 ॼणनि बासी यार तुंहिंजी घड़ी लधी आहे छा थो सम्झे साहिब न ये एॾी जेका जगी आहीं छाजे लाइ बा हलो थाणे ते साईं हाणे वरी थाणे ते तो वठी हले बाबा मां चयो जगी आहे हिन करे ई त ग़रीब जो ख़्यालु कयो लाईअ ते पाणी ईअं मिंट में हलियो ईंदो आहे न साईं ईअं न कर वॾा थोरो ख़्यालु रख खपाईंदो न आहे मां बाबा पीअंदो आहियां मां गोज़ो खे डीलर थो लॻां अच्छा तूं ॿधंदे जेकॾहिं हली आहे त ॾेखारियां काथे थी खपे तूं हाणे छापा हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हे तव्हां जेको आहे न उहो असांजो रोज़गार आहे भाउ ठीकु आहे पीअंदो रहो ॻाल्हि ॿुध मां तुंहिंजो रोज़गार आहे न हा रोज़ीअ सां थोरो तमीज़ सां पेश अच हाणे इहो हा ईअं ओ ईअं छा बसि रोज़गार सां खशर न कबी आहे न त माण्हू बुख मरंदो आहे बाबा पुलिस वारा आहियूं थोरी असांजी बि इज़त रखंदा कयो भाउ हा पर पुठ तो उहे भाउ आहियूं बाक़ी माण्हू जे साम्हूं साहब आहियां हा सम्झे पोइ साईं हाणे माण्हू को बि कोन्हे थोरा ज़ोर ते पुठी हा केरु ॾिसे त नथो साईं मिड़ई आज़मायो मां वाक़ई ज़बान जो पको आहियां